मेहड़ VIP रोड ते वाक़िअ बॉइज़ हाई स्कूल जेको हिकु क़दीमी तालीमी इदारो पिणु आहे, उते सिंध हुकूमत पारां NGV जो दर्जो ॾेई इन इदारे मार्फत करोड़नि रुपयनि जी तामीराती कम जो टेंडर पिणु जारी कयो वियो हो। जीअं त स्कूल बिल्डिंग जो कमु पिणु अञा हलंदड़ आहे। ज़रनि मुताबिक़ स्कूल जे पार्क में लॻियल क़दीमी वण मुबैना तौरु लोकल ठेकेदार खे विकिरो करण जा इंकशाफ साम्हूं आया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फारूक अहमद। जी फारूक, वधीक तफ़सील खां अॻु कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, जी त असीं तव्हां मेहड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ हाई स्कूल 1 जेको क़दीमी स्कूल आहे, जंहिंजो नालो जेको आहे पंहिंजो शमसुद्दीन बुलबुल जे हिसाब सां मनसूब थियल आहे। उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन स्कूल अंदरि जेके वण लॻल आहिनि उन्हनि जी वाढी जेका पंहिंजो पिणु जारी आहे, ऐं उहो बि असीं तव्हांखे तफ़सीली हिसाब सां ॻाल्हि कंदा हलूं त सिंध हुकूमत पारां जेको NGV इदारो आहे, हिन जो कमु तामीराती कमु जेको आहे सो पिणु उन इदारे खे सौंपियो वियो आहे। ऐं जेके ठेकेदार आहे उन स्कूल जो कमु जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु मतिलबु हलंदड़ आहे। वॾी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जॾहिं ख़बर सोशल मीडिया ते जेका वायरल थी, उन खां बाद में जेको आहे सुञाण धुरियुनि शहरनि तोड़े जेके शागिर्दनि जे वालिदीन जेको आहे अफ़सोस इज़हार कंदे पिणु इहो चयो त अॻे जेको आहे पंहिंजो हिन स्कूल में मतिलबु पार्क वग़ैरह जेके हूंदा हुआ उहे बिल्कुलु सुठा हूंदा हुआ। ऐं इहा बि तव्हां सां ॻाल्हि कंदा हलूं त हिते जेके असांजा जेके सियासतदान आहिनि, जंहिंमें लियाकत अली जतोई, फयाज़ अली बुट या काफ़ी अहिड़ा जेके मतिलबु शाइर अदीब हिते पिणु तालीम हासिलु करे चुका आहिनि। चवण जो मतिलबु इहो हुयो त जेको हीउ अमल हले पियो उन हिसाब सां जेको आहे पंहिंजो हितां जे मतिलबु जेको माण्हुनि इहो ई मतिलबु गवर्नमेंट खां लाॻापियल इदारनि खां इहो ई मुतालबो कयो आहे त जॾहिं त हिते जेके हिन स्कूल जा क़दीमी वण आहिनि उन्हनि जी वाढी जेका थिए पई, हिकु त उहा कंहिंजे त मतिलबु चवण जे हिसाब सां चवे पई थिए पई। जॾहिं त असां जॾहिं उते पहुतासीं त उतां जा जेके लोकल जेके माण्हू असां सां गॾु मौजूदु हुआ, उन्हनि पिणु असां सां खे इहो ई बार बार पे चयो त हीउ अमल तमामु माना अफ़सोसनाक आहे। आख़िर हीउ कंहिंजे हुकुम तहत वाढी थी रही आहे। असां जॾहिं उतां मालूमात वठण जी कोशिशि कई त उते को बि ज़िमेवार माण्हू मौजूदु न हुयो, सिर्फ़ु हिकिड़ो गेट कीपर हुयो। उन पिणु इहो मतिलबु सिर्फ़ु ॿुधायो त जेको ठेकेदार आहे, जेके ठीको मिलियल आहे, उन जे हुकुम तहत जेको आहे वाढी हले पई। वधीक लाइ जेको आहे पंहिंजो जेके हितां जा लोकल माण्हू आहिनि ऐं जेके हितां जा जेके शहरी आहिनि, उन्हनि इहो पिणु मुतालबो कयो आहे त हिन तरफ़ जेको आहे पूरो ध्यानु ॾिनो वञे ऐं इन जी तहक़ीक़ कराई वञे त इहा वाढी कंहिंजे हवाले सां थिए थी ऐं जेके बि ज़िमेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु फौरी क़दम खयो वञे। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।